हालाणे बरसां ॻोठ दुनिया बका शाह में PPMPA सैयद इब्रार अली शाह बेस्ट हेल्थ यूनिट प्लेस जो इफ्तिताह करे छॾियो। इफ्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे MNA सैयद इब्रार शाह चयो त सिंध हुकूमत अवाम जा बुनियादी मसइला हल करण जी भरपूर कोशिश करे रही आहे। PP अवाम जा बुनियादी मसइला हल करे सघे। सेहत खाते में वॾियूं तब्दीलियूं कयूं आहिनि। हाणे बहिराड़ीअ जा माण्हू कराची ॾांहुं न पिया वञे, बिल्कुलु पंहिंजे इलाइक़े में ई पंहिंजो इलाज कराए रहियो आहे। इमरान सरकार अवाम खे वधीक इस्तेमालु नथो करे सघे। महांगाई अवाम जो जीअण बि मुश्किल करे छॾियो आहे। PP अवाम जी नुमाइंदा पार्टी आहे जंहिं जूं अवाम में पाड़ूं खतल आहिनि। उन मौक़े ते PPHI डायरेक्टर मज़हर वेसर DHO असद कल्होड़ो DO तालीम सैयद मुमताज़ शाह AC मुहिरापुर अज़हर लगारी सैयद मुमताज़ शाह हुसैन बख्श सेतो सैयद आमिर शाह ख़िताब कयो। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर नौशेरो फिरोज़, कश्मीर अहमद, न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ हालाणे।